अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान खे रद्द करे छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त 27वीं तरमीम ते गॾियल क़ौमुनि जे ॻणती मुनासिब न आहे। इंसानी हक़नि जो हाई कमिश्नर ख़ुदमुख्तियार फ़ैसिलनि जो एहतराम करे सियासी तहसुब ऐं ग़लति मालूमात जे बुनियाद ते तबसरनि खां पासो कयो वञे। गॾियल क़ौमुनि जे इंसानी हक़नि बाबति हाई कमिश्नर जे बयान जे रद्द अमल में परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त बयान में पाकिस्तान जे मौक़िफ़ ऐं ज़मीनी हक़ीक़तनि खे शामिल नाहे कयो वियो। पाकिस्तान इंसानी हक़नि, आज़ादियुनि ऐं क़ानून जी हुक्मरानीअ जे तहफ़ुज़ वारे अज़म ते क़ाइमु आहे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त काबुल ते वाज़े करे छॾियो आहे त अफ़गानिस्तान पंहिंजी सरज़मीन खे पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमालु करणु न ॾिए ऐं TTP खे असांजे हवाले करे छॾे या दुनिया में कंहिं परे वारी जॻह ते खणी वञे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इसहाक़ डार चयो आहे त मास्को, बहरीन ऐं ब्रसेल्स जा दौरा कया। मास्को में SCO सिमिथ में वज़ीर आज़म जी हिदायत ते पाकिस्तान जी नुमाइंदगी कई। अफ़गानिस्तान में अमन, इस्तेहकाम ऐं मुआशी बहालीअ ते ॻाल्हायो। पीपल्स पार्टी जो 58वां योम तासीस अॼु मल्हायो पियो वञे। ज़िले सतह ते तक़रीबूं थींदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदो। सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त ज़ुल्फ़कार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो। फरियाल तालपुर चयो आहे त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी मिशन खे अवामी ख़िदमत जे जज़्बे सां अॻिते वधाए रहिया आहिनि। ओ मुझो जमालो जतन सा, मुझो जमालो आ सिंध सा, ये सिंधड़ी सुन लाल जी, जे मेरो जो लाल लतीफ जो। मेहरान टी जे सॾ ते सकाफ़त ॾिहाड़े जूं तयारियूं। शहर शहर जागरदा प्रोग्राम, राग रंग जूं महफ़िलूं ऐं मच कचहरियूं। मकली जे तारीख़ी माग ते मच कचहरी फ़नकार माण्हू झुमाए छॾिया। अगरा में पढ़ो लिखो हुनुर सिखो ऐं नशो छॾियो जे सर हेठि मच मेड़ाखो। सवें माण्हू शरीक डिगड़ी, दड़ो, मोरो, नवदेरो, उडेरो लाल ऐं ॿियनि शहरनि में सकाफ़ती तक़रीबूं। फ़नकारनि सुर विखेरिया। स्कूली शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि पारां टेबलोज़ ऐं खाका पेश। हर तरफ़ रंग जरकी पिया। सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो अज़म।